हेडलाइंस न्यूज़ लाइ असां सां ताउन कयो आहे हॉकी मैचेस आपके खुशगवार लम्हों में हमेशा आपके साथ। वजीर आजम शहबाज शरीफ इस्लामाबाद में चश्मा 5 न्यूक्लियर पावर प्लांट जे तामीर जे मुआहदे ते सही करे छड़ी। वजीर आजम जो चवण हो त 1200 मेगावाट मंसूबे जो इफ्तिताह मुआशी लिहाज सां अहम आहे। ही मुआहिदो पाक चीन दोस्ती में हिकु वधीक संगमेल आहे। मुआहिदे सां चीन ऐं पाकिस्तान जे लाॻापन खे हथी मिलंदी। चश्मा 5 मंसूबो सिविल ऐं फौजी क़यादत जे हिकु पेज ते हुअण जो सबूत आहे। IMF सां मुआहिदे में देर ते चीन असांजी मदद कई। IMF जा समूरा शर्त पूरा करे छॾिया आहिनि। IMF सां मुआहिदे में गैर मामूली देर थी रही आहे। सऊदी अरब ऐं कतर पाकिस्तान जी मदद करे रहिया आहिनि। चीन तरफ़ां $4.8 अरब जी सीड़पकारी मस्बत क़दम आहे। सिंध जे बोर्ड मुतासिन जी बहाली लाइ फंडनि वारे मामले ते पीपल्स पार्टी ऐं नून लीग विच में ॻाल्हियुनि जो ॿियो दौर अॼु थी रहियो आहे। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह चीफ सेक्रेटरी सां गॾु इस्लामाबाद रवानो। सिंध जे मंसूबनि लाइ रक़म जारी करण वारे मामले ते सिंध हुकूमत जो मौक़िफ़ रखियो वेंदो। शिकायतुनि जा अंबार लगाइण ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जी तकरीब खां पहिरियां पीपल्स पार्टी ऐं नून लीग विच में इख़्तिलाफ़ ख़त्म थी चुका हुआ। वज़ीर आज़म पीपल्स पार्टी जा एतिराज़ हल करण लाइ जेको मुमकिन हो तस्लीम कयो हो। इंसानी स्मगलिंग बाबति जांच कई पई वञे। स्मगलरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे खेनि सज़ा ॾिनी वेंदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह अॻूणे सूबाई वज़ीर मीर मंज़ूर पवर जूं आख़िरी रस्मूं अॼु जेकबाबाद वेझो ॻोठ आदम खान पवर में अदा कई वेंदियूं। संदसि पुटु सलेमान पवर जी अमरीका मां वापसी ताईं मढ़ कराची जे सर्द खाने में रखियो वियो। पीपल्स पार्टी तरफ़ां 3 ऐं जेकबाबाद डिस्ट्रिक्ट पारां हिकु ॾींहं जो सोग जो ऐलान। हैदराबाद में पीपल्स पार्टी यूसी चेयरमैन पंहिंजी पार्टी जे यूसी चेयरमैन ते केस दाख़िल कराए छॾियो। यूसी चेयरमैन गुडू मरी जी फरियाद ते यूसी चेयरमैन ज़ुबैर सिद्दीकी समेत 5 ॼणनि ते केस दाख़िल। ज़ुबैर सिद्दीकी पंहिंजे साथियुनि सां गॾिजी पिस्तौल कढी खेसि मारण जी कोशिश कई। गुडू मरी जो FIR में मौक़िफ़ 2 ॾींहं मेयर जी चूंड जे जशन जे मौक़े ते जियालन में झेड़ो थियो। घोटकी में हथियारबंदनि जी कार ते फायरिंग मामू ऐं भाणे जो मारिजी विया। B सेक्शन थाने जी हद में हथियारबंद गोलियूं हणी कार सवार 2 ॼणनि खे क़त्ल करण बैदि फरार थी विया। वाक़े बैदि पुलिस मड़ खणाए अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। मक़तूलनि जी ॾहकी जे ॻोठ अदल महर वासिन महरान महर ऐं अब्दुल्ला महर तौर सुञाणप। मियां साहिब वेझो हथियारबंदनि जी फायरिंग 1 ॼणो क़त्ल। ॻोठ सालेपुर में हथियारबंद घर में गिड़ी गोलियूं हणी मोहम्मद नवाज़ कोरेजो खे क़त्ल करे फरार थी विया। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल कयो। ऐं ओस्ता मोहम्मद वेझो ॻोठ जान मोहम्मद जमाली में हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान मोहम्मद यूनस जमाली गोलियुनि जो ख़ाज मंझी वियो। लाश अस्पताल मुंतक़िल।